बिरासटी मां ख़बर ॾींदा हलो त अगुनो टाउन कमेटी चेयरमैन बिरिया ऐं अगुनो टाउन चेयरमैन मोरो जीडीए ऐं जतोई ग्रुप छॾे पीपल्स पार्टी में शामिल थी विया। ॿई अॻवान बिलावल हाउस नवदेरो पहुची सैयद इब्रार अली शाह जी हथ ते पीपल्स पार्टी लेडीज़ मरकज़ी सदर मैडम फरियाल टालपुर सां ऐं मुलाक़ात दौरान अगुनो टाउन चेयरमैन बिरासटी सैयद अमीर अली शाह ऐं मोरो जो अगुनो टाउन चेयरमैन डॉक्टर ॾियाम नूरुल्ला कोरेजो जीडीए ऐं जतोई ग्रुप छॾे पीपल्स पार्टी में बाज़ाब्ता तौर शामिल थियण जो ऐलान करे छॾियो। अहिड़े ऐलान सबब जीडीए खे वॾो झटको लॻो ऐं जो ज़िले जे अहम शख़्सियतुनि सैयद अमीर अली शाह ऐं ॿ भेरा अगुणो एमपीए अगुणो सिंध असेंबली जो डिप्टी स्पीकर ऐं सीनेटर रहंदड़ सरदार ॾियाम करार खान कोरेजो जो फर्ज़न डॉक्टर ॾियाम नूरुल्ला कोरेजो पंहिंजी बिरादरी राज बाग समेत पीपीए में शामिल थिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।